बिरादर भाइरनि खे त असां न्याणियुनि मिसकिननि जी अचनि हिन ॾुखे टाइम में असांजी मदद कनि। ख़ासि केली भाइर हुजनि राजड़े हुजनि मुंहिंजे यूसी चोटियाले जा चेयरमैन यूसी जेके बि आहिनि या मुंहिंजे हिते सांगड़ जा जेके बि आहिनि हर पूरे तालके ज़िले में जेके बि यूसियूं आहिनि उन्हनि में मुंहिंजी अपील आहे भाइरुनि खे त अचो असांजे हिन ॾुखे टाइम में असांजी मदद कयो। असांजो अॼु चौथों ॾींहुं थियो आहे हिते सभु अचनि पिया शाज़िया ते मरीअ ते बि इल्ज़ाम लॻो असांजो इल्ज़ाम क्लियर करण आई हुई त आऊं तव्हां सां गॾु आहियां। अधी राति केरु ईंदो आहे जे उहा आवाम सां गॾु हुई त वेहे हा न हिते। यकीन कयो मुंहिंजी तबियत ख़राब थी वई ऐं हली वियसि न त हिते जेको SP आयो उन खे पंहिंजी पोती लाइ ओढायां त मुंहिंजा अबा अदा घर वञी वेही रहो। लानत हुजे तव्हांजी अहिड़ी नौकरीअ ते जेको तव्हां अवाम जे न्याणियूं दरबदर नंढड़ा बच्चा खणी हिते असांजा शहीद असांजा बेॾोह मारिया अथनि निमाज़ ते विया पिया। असांजा अबनि ॾाॾनि खां सालनि खां उते रहनि पिया उन्हनि सां नाइंसाफ़ी हिननि कई आहे। कोन आहियूं मुतमिन असांजा हक़ न थियो छाजा मुतमिन नालो न बि खणे नालो न बि खणे ही साड़ी नथो कयां। हींअर हिकु इंफॉर्मेशन मिली आहे त ही कायर ऐं कमीणा कातलनि जा साथर SSP पुलिस वारा ऐं ज़रदारी हुकूमत इन ते गौर वीचार करे पई त को फजर जे टाइम माण्हुनि जो तइदादु घटिजी वेंदो ऐं पोइ जेको असां हिननि खे लाठी चार्ज करे हिननि खे भॼाईंदासीं। मां पंहिंजे तरफ़ां ऐं तव्हां सभिनी जे तरफ़ां इहो ऐलान थो कयां ऐं चिताव थो ॾियां त जेकॾहिं हेॾां असांजे शहीदनि ॾांहुं ऐं असांजे न्याणियुनि जे पिंडाल तरफ़ ऐं असांजी तरफ़ कंहिं बि हलण जी कोशिशि कई त जेको बि असांजो हाल आहे बेशक तव्हांजूं बंदूकूं तव्हां वटि बंदूकूं आहिनि तव्हां वटि क्लाशन तोहफ़ आहिनि जीतरियूं आहिनि इहे असांजा सीना हूंदा वरी चवां थो सूर्य बादशाह जो औलाद आहियूं असां। इहे असांजा सीना हूंदा तव्हांजो पीउ गोरो अंग्रेज़ असांजो कुझु न बिगाड़े सघियो त SSP सांगड़ होश खां कमु वठी आहे। केॾां बि कोन वेंदासीं हिते सभु वेठा आहियूं। सॼी सिंध जी आवाम खे अपील थो कयां कराची खां कश्मीर ताईं काचे खां नंगर ताईं त ख़ुदा जे वास्ते गैरत जो मुज़ाहिरो कयो। ही ज़ुल्म अॼु हिते जे ॻोठनि चोटियुनि जे ॻोठनि सां थियो आहे। ही ज़ुल्म सुभाणे कंहिंसां थी सघे थो। सभु उथो जागो जेकी जिते बि आहे जेकॾहिं असांखे लाठी चार्ज थिए ऐं तशदद या वाटर कैनन जो इस्तेमालु कयो वञे त असां पंहिंजो मुंहुं ॾींदासीं पर तव्हां बि ज़रूरु ॿाहिरि निकिरो। जेकी जिते बि आहियो सोशल मीडिया ते आवाज़ उथारियो। वक़्त जी हुकूमत रियासत जे इदारनि लाइ इहो पैगाम वञे त इंसाफ़ वठी रहंदासीं। We want justice. We want justice. We want justice. We want justice. शहीद जे कातिलनि ते गरीब मिस्किन ॻोठनि जे कातिलनि ते शहीद मिस्किन गरीब ॻोठनि जे कातिलनि ते कातिलनि ते केस दाख़िल कयो। कातिलनि ते केस दाख़िल कयो। कातिलनि ते ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो। कातिलनि खे अगरि सभु हिते मौजूदु हूंदो या पुलिस जो मुंहिंजी हलिया वेंदो। असां हिते मौजूदु आहियूं। असांखे कानून हथ में खणण जो कोई शौक़ु कोन्हे पर जेकॾहिं ज़ोरी हथ में खणाईंदो त खणी ॾेखारींदासीं। दोस्तों ही धरणो अञा ताईं जारी आहे। सिंध जी मज़लूमनि जो आवाज़ ऐं सदाईं मज़लूमनि सां सिंध जे हक़नि जे लाइ विड़ंदड़ असां सां मौजूदु आहे नहमत खोड़ो साहिबु। तव्हां ही ॿुधायो त 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। कातिल एतिरा बाअसर आहिनि जो MNA शाज़िया तामरी बेवस थी वई, मखदूम साहिबु बेवस थी विया। सभु जेके बि आया अञा ताईं FIR जे लाइ को बि कढण लाइ तयारु न आहे। तव्हां छा चओ? गुंडागर्दीअ जी बदमाशी जी केरु बाअसर आहे? कानून जी नज़र में या आइन जी नज़र में या इंसाफ़ जी नज़र में केरु बाअसर आहे? सभु शहरी बराबरी हक़ रखंदड़ आहिनि। हिकिड़ा 3 क़तल थिया आहिनि, 3 ॾींहं थी विया आहिनि, 72 कलाक थी विया आहिनि। उन्हनि जा जनाज़ा असांजे साम्हूं एम्बुलेंस में पिया आहिनि। माण्हू मरी वेंदो आहे, फोत थी वेंदो आहे, क़तल थींदो आहे, शहीद थींदो आहे त तकिड़ो हुनखे दफ़नाइण जी कोशिशि कबी आहे। पर ही बेहयाई ऐं गुंडागर्दी ऐं बदमाशी ऐं बदहुकमरानीअ जी इंतिहा आहे जो सिंध हुकूमत मंझां पुलिस फोर्स मंझां
ॿियनि फोर्सिस मंझां सिंध हुकूमत मंझां वफ़ाक़ी हुकूमत मंझां कंहिंखे बि टको शर्म आया नथो अचे त असांजूं नियाणियूं माउरूं भेनरूं रोड ते वेठियूं आहिनि। करबला जो मंज़र आहे, हिकिड़े पासे खां औरतूं वेठियूं आहिनि, विच में लाश पिया आहिनि, ॿिए पासे खां मर्द वेठा आहिनि ऐं रुगो FIR दाख़िल नथी कई वञे, जवाबदारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। इहो इन क़िस्म जो सिस्टम कीअं हली सघे थो, इनखे कीअं अफोर्ड करे सघिजे थो? इन जो मतिलबु आख़िर छा आहे त को कंहिं माण्हूअ ते हमिलो थिए, ॻोठाणनि ते हमिलो थिए, माण्हू क़तल थियनि, मिसकीन मज़लूम हारी केस दाख़िल न थियनि, कानून कार्रवाई न करे, कानून जेको आहे उहो बासर माण्हुनि जे घर जी लौंडी बणियल हुजे, जवाबदार गिरफ़्तार न थियनि त पोइ इन जो आख़िर छा मक़सदु आहे? इन जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ो मक़सदु इहो आहे त माण्हू कानून हथ में खणनि। मां सिंध जे हुक्मराननि खे ऐं पाकिस्तान जे हुक्मराननि खे चवां थो त मुल्क में ज़रे घटि खाना जंगी वारी सूरत हालत आहे। अमन अमान एतिरो बिगड़ियल आहे, गुंडागर्दी ऐं लाक़ानूनियत एतिरी वधी वई आहे जो जहिड़ो कर सिविल वार आहे मुल्क में। अञा आख़िर तव्हां केतिरियूं हालतूं ख़राबु करणु चाहियो था दादा? उन लाइ असां वेठा आहियूं। वरी मथां इहे फ़ैसिला पिया कनि, सोशल मीडिया ते ख़बरूं पिया ऐं अफ़वाह पिया हलाइनि। हिकिड़े हुर मुजाहिद ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त इहे SSP छा आसिफ़ ज़रदारी हुन पीउ खे बि ताक़त न आहे त हिननि ते फ़क़ीरनि ते ऐं हिननि मज़लूमनि ऐं हक़ परस्तनि ते लाठी चार्ज जी जुरत करे सघे। वरी ढेजारनि पिया त बाबा केस बि दाख़िल न कंदासीं, जवाबदार बि गिरफ़्तार न कंदासीं, असांजे माउरनि भेनरुनि ते ऑपरेशन कंदा, क्रेक डाउन कंदा, हमलो कंदा, लाठी चार्ज कंदा, गिरफ़्तारियूं कंदा। अदा कयो, असां अमन पसंद शहरी आहियूं, असां हिन मुल्क जा अमन पसंद ऐं कानून में यकीन रखंदड़ शहरी आहियूं। पर जेकॾहिं तव्हां कानून टोड़ाइण जी चाहियो था त पोइ असां पोइ हिते हर क़िस्म जी कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। लाशनि जी हिकिड़ी बेउरमती तव्हां 3 ॾींहंनि खां कयो पिया असांजे शहीदनि जी, उहे रोड ते पिया आहिनि लाश। वधीक पंहिंजे शहीदनि जी ऐं पंहिंजे नियाणियुनि जी बेउरमती बर्दाश्त न कंदासीं। तंग आयद जंग आयद, जेकॾहिं को क्रेक डाउन थियो त पोइ खून ॾींदासीं। साईं आउं इहो पुछणु चाहियां थो उहा कहिड़ी ताक़त आहे, उहा कहिड़ी सगारी धुर आहे, या अहिड़ी कहिड़ी ताक़त तव्हांजी नज़र में तव्हां ॿुधाईंदो ॾिसंदड़ खे जेका इन सॼी अवाम 3 ॾींहंनि खां लाश पिया आहिनि? एतिरी शख़्सियतूं जेके MNA शाज़ियाता मरी थी वई, मखदूम साहब अची वियो, उन्हनि जे चवण ते बि FIR न पई थिए। उहे कहिड़ियूं ताक़तूं आहिनि जेके हिन खे रोकियो वेठियूं आहिनि? जेको DIG बि चए थो आउं बेवस आहियां, SP बि चए थो बेवस आहियां, ऐं मखदूम बि अॼु बेवस थी वियो। जेकॾहिं शाज़ियाता मरी चए थी आउं बेवस आहियां, त पोइ कहिड़ियूं अहिड़ियूं ताक़त, कहिड़ी कुवत आहे, कहिड़ी धुर आहे जेका हिन खे हिन में रोके पई? फरियाल टालपुर साहिबा PP MNA ऐं नेक्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ सिंध शाज़िया मरी जो तव्हां ज़िक्र कयो। मूंखे आउं माज़रत सां चवां थो त मुंहिंजे भेनरुनि हुन ते ॻाल्हायो आहे, शहीदनि जे वारिस औरतुनि ज़बरदस्त ॻाल्हायो आहे, त छाकाणि त हुन ते पाण ते इल्ज़ाम आहे। ही बि ॾिसो पीपल्स पार्टी वारा सिंध खे लुटण, पीर साईं पागरे चयो, ही राजा साईं जॾहिं अञा हिननि ते पग न आई या शायदि पग अची चुकी, हिननि चयो त सिंध जो गोश्त खाई हाणे हॾियूं पिया चूसनि। ही ज़ालिम ज़रदारी माफ़िया फिरौन यज़ीद इब्न यज़ीद सिंध जो गोश्त खाई, पीर साईं पागरे जा लफ़्ज़ नदा गौर थिए त ही ज़ालिम सिंध जो गोश्त खाई हाणे हॾियूं पिया चूसनि। वरी बुछड़ा थी पंहिंजो पाण में पिया विढ़नि। अलादीन जोड़ी जो इल्ज़ाम हणे थो फरिया इन ते पंहिंजो शाज़िया ते, ऐं शाज़िया जेको चवे थी उहो तव्हां शाज़िया ही पहिरियों भेरो असांखे ख़बर आहे त सांगड़ ज़िले में तुंहिंजे हुकमनि खां सवाइ इंतिज़ामी तौरु कख पन बि न चुरंदो आहे, पखी पर न हणंदो आहे, हिते बेवसीअ जो अची इज़हार करे। सो मुंहिंजे भेनरुनि हुनजो जवाबु ॾिनो आहे, मां छा जवाबु ॾींदुसि? अदिन चयो, शहीदनि जे वारिस औरतुनि चयो, अदा हिकिड़ो मिंट बाबा, शहीदनि जे वारिस औरतुनि चयो त इंसाफ़ लाइ न आई हुई, ड्रामो करण आई, पंहिंजी सफ़ाई ॾियण आई, त मां मुलविस न आहियां। साईं मखदूम जमील ज़मान आया, उन्हनि जा मुरीद आहिनि, ऐं मुरीदनि खां माज़रत कंदे चवां थो मखदूम साईं आया सुठी ॻाल्हि आहे, पर मां चवां थो मखदूम साईं जन खे तेसिताईं हिते वेहणु खपंदो जेसिताईं FIR न पई थिए।
FIR नथी थिए त ॿियो ऑप्शन इहो बि आहे त हितां पंधु हलिजे या गाॾियुनि ते हलिजे हाला में हली नेशनल हाईवे ब्लॉक कजे। त तव्हां मूंखां पुछो त बाबा केरु मुल्क सां ताक़त का बि कोन्हे, ताक़त त ख़ुदा जी ताक़त आहे, ताक़त त ख़ल्क़े ख़ुदा जी ताक़त आहे। फरियाल टालपुर साहिब आहे, मालूम इहो थियो आहे त अलादीन जोणी जैसा हिन ज़मीन में 2500 एकड़ है। कंहिं दोस्त ॿुधायो 2500 एकड़ है, के माण्हू चवनि पिया 8000 एकड़ है, के माण्हू था चवनि त टोटल ज़मीन जो कथो कजे 14000 एकड़ है। उनमें या त अॻु में इहो कीअं मुमकिन थी सघे थो त 3 क़तल थियनि ऐं 7 औरतुनि समेत 20 माण्हू ज़ख़्मी थियनि ऐं जवाबदारनि ते FIR न थिए सवाइ इन जे त उन ज़मीन में उन प्रॉपर्टीअ में फरियाल पार्टनर आहे। या त अॻु में पार्टनर हुई तॾहिं त उन हुशी ॾिनी त बाबा मारियो इन्हनि खे, क़तल कयो इन्हनि खे, दंग बि न छॾियो नंग बि न छॾियो, विड़ो इन्हनि सां। अहिड़ी का हुशी हुई न ज़रूर। हिकिड़ी ॻाल्हि इहा न त पोइ जॾहिं अची अलादीन फाथो आहे, मूंखे अलादीन जो नालो वठां थो त अलादीन खिलजी यादि थो अचे जंहिंखे चनेसर सिंध ते काए आयो। ही पंहिंजी माण्हुनि खे वरी चवनि था असांजो राज आहे झोणी जा। राज सां ईअं कबो आहे, राज जूं न्याणियूं 72 कलाकनि खां सांगड़ जे रोडनि ते वेठियूं आहिनि। तो में जेकॾहिं तूं अहिड़ो मुड़ुस माण्हू गैरती ऐं बहादुर आहीं, पाण अची थाणे ते गिरफ़्तारी ॾिए, पाण पंहिंजे पाण ते FIR अची कटराए। राज जा चङा ईअं हूंदा आहिनि न, जेकॾहिं तो ते इल्ज़ाम कूड़ो आहे त अच न, कहिड़ो मसइलो आहे। माण्हू त फाई बि चढ़ी वेंदा आहिनि। असांजो सूर्य बादशाह सां हिननि खे नथो भेटे सघिजे। सूर्य बादशाह कीअं 36 सालनि जी उमिरि में फाई चढ़ी वियो, मुस्कुराए फाई चढ़ी वियो, आज़ादी या मौत, वतन या कफ़न जा नारा हणंदे फाई चढ़ी वियो। ॾिनो कॾहिं उनजा हुर फ़क़ीर कॾहिं ॾिना? त अदा इहो आहे सो ताक़त इहा ई आहे फरियाल टालपुर साहिब आहे। या त पोइ वरी अलादीन वारनि आसरो ॾिनो अथसि त मैडम तव्हांखे वधि ज़मीन ॾींदासूं या अञा बि वधीक ॾींदासूं, असांखे बचायो। पर केसि ताईं? ख़ुदा बि आहे, ख़ल्क़े ख़ुदा बि आहे, केसि ताईं? फरियाल टालपुर केरु थींदी आहे कातलनि खे बचाइण वारी? असां वेठा आहियूं हिते ऐं इंसाफ़ वठी पोइ ई पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी वेंदासीं। सॼी सिंध जे माण्हुनि खे चवां थो त असां नाकाम न थींदासीं। नाकामीअ जी ॻाल्हि न करणु घुरिजे, असां नाकाम न थींदासीं। पर एतिरो ज़रूरु सोचिजो त अॼु के मज़लूम पंहिंजा लाश खणी ऐं सांगड़ सूर्य बादशाह जे सरज़मीन ते, हूअं त सॼी सिंध उन जी सरज़मीन आहे, हू त इंडिया ताईं, पंजाब ताईं, बलूचिस्तान ताईं सूर्य बादशाह जा पेर पखड़ियल आहिनि, पागारनि जा पेर पखड़ियल आहिनि। उन्हनि जो राज आहे, उन्हनि जी पीरी मुरीदी आहे, उन्हनि जा माण्हू आहिनि, मुजाहिद उन्हनि जा, वतन दोस्त मुजाहिद आहिनि उन्हनि जा, सिंध दोस्त मुजाहिद आहिनि उन्हनि जा। त सिंध वासियो एतिरो ज़रूरु सोचिजो त सांगड़ मां इंसाफ़ लाइ हिकिड़ी दांह आई हुई। तव्हां जेकॾहिं वरन आई त तव्हांखे सलाम आहे, पर जंहिं न वरन आई त उनजो कंधु सुभाणे हेठि हूंदो, असां सभिनी जा कंध मथे हूंदा। महिरबानी दोस्त। ही हो सांग जेको जाम शोरे खां FIR ज़रूर थींदी, FIR करणी पवंदी। ॿियो को रस्तो ई कोन्हे। असां हाणे कोन उथासीं, कीअं उथंदासीं? मखदूम साहब छा चई पंहिंजे मुरीद खे, वेठा हुजो न जेसिताईं FIR था कनि। दोस्तों ही ॿुधाईंदा हलूं त जेको ही जाम शोरे खां सिंध जो आवाज़ अहमद खोड़ो हिते मज़लूमनि सां गॾु बीठो आहे ऐं ही तव्हांखे ॿुधायां त अॼु 3 ॾींहं गुज़री आहे, चौथी टीजी राति आहे, पर इंसाफ़ जे लाइ ही लाश उन जो इंतज़ारु पिया कनि त आहे को इंसाफ़ ॾियण वारो, आहे को असांजो कातिलनि ते FIR दाख़िल कराए। ॿियो को बि मसइलो कोन्हे। हिननि मज़लूमनि जो मुतालबो इहो ई आहे त असांजे कातिलनि मथां FIR दाख़िल थिए। ही लाश तव्हां ॾिसो पिया, ही 3 लाश तव्हांखे ॾेखारियूं पिया। कल्ह न पर 3 ॾींहं अॼु माना जेको सो 3 ॾींहं मुकमल गुज़री विया, पर ही लाशनि जी जेको सो ही उन जे मुंतज़िर आहिनि त असांजे कातिलनि ते कॾहिं थी FIR दाख़िल थिए। ही आहे हिन मुल्क में रहूं था जिते ही इंसाफ़ जो इहे ई आहे त ही धरणो जेको सो प्रेस क्लब सांगड़ जे अॻियां ही धरणो लॻल आहे। ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सांगड़ लॻ चोटियारी थाणे जी हदूद जानी जूणे जे में ही साझो पेश आयो, जंहिंमें 3 ॼणा क़तल, 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि ऐं उहे अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि, के कराची के नवाबशाह। पर अफ़सोस इन्हनि माण्हुनि जी FIR अञा ताईं दाख़िल न थी सघी आहे। ही असां तव्हांखे इन्हनि मज़लूमनि जो आवाज़ ॾेखारियूं पिया। असां कोशिशि कंदासीं तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधायूं त ही ज़ुल्म जी का इंतिहा थी हुई, ज़ुल्म जी का इंतिहा हूंदी आहे, पर ही इंतिहा न, पर ही अहिड़ी उहा ॻाल्हि आहे जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही मज़लूम न्याणियूं हींअर राति जो बि हींअर तव्हां ॾिसो हिते मौजूदु आहिनि धरणे में, पर को बि इन्हनि खे इंसाफ़ ॾियण लाइ अहिड़ो न आहे। साईं मखदूम बि हितां थी वियो, शाज़िया हितां मरीब थी वई,
ॿिया बि अॻवान थी विया पर हिननि मज़लूमनि जो आवाज़ केर बि न बणिजी सघियो। ही बेयारो मददगार आहिनि, अलाह खां सवाइ ॿियो इन्हनि मज़लूमनि सां केरु कोन्हे। ही मुंहिंजा बच्चा, ही पोढ़ा, ही पोड़ियूं, मुंहिंजूं अंबड़ियूं, मुंहिंजूं भेनरूं, ही सरापा एहतजाज आहिनि। अॼु टीं राति आहे इन्हनि खे, पर को बि इन्हनि मज़लूमनि जो आवाज़ ॿुधण वारो अञा ताईं केरु न पैदा थियो आहे। ऐं आला इख़्तियारनि खां ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदुसि, चीफ जस्टिस ऐं ॿिया जेके बि सिंध जा सुजाण धुरियूं आहिनि, अचो हिननि जी मालिकी करियो। ऐं कॉन्फ्रेंसनि खे बि अपील कंदुसि ऐं ॿिया जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि खे अॻवाननि खे अपील कंदुसि, ख़ुदारा ही न्याणियूं आहिनि, ही बि कंहिं घर जा इज़त वारा माण्हू आहिनि जेके घरनि खां कॾहिं ॿाहिरि न निकिता। अॼु ॾिसो त इन्हनि खे टीं राति आहे, हिते बेयारो मददगार आहिनि ऐं तमामु बाज़मीर इंसान जेके अॻवान आहिनि, सियासतदान आहिनि, शहरी आहिनि, ॿिया जेके बि आहिनि उन्हनि खे अपील कंदुसि, ख़ुदारा ही बि मज़लूम न्याणियूं वेठियूं आहिनि, हिननि खे अॼु टीं राति गुज़रे पई, खुले आसमान बेयारो मददगार वेठा आहिनि। इन्हनि जा कुंदर कुसिया पिया आहिनि, 3 ॾींहंनि खां लाश हिते रखियो वेठा आहिनि, पर इन्हनि सां इंसाफ़ न थी सघियो आहे। इन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे, कातिलनि ते FIR थिए, ॿियो को बि अहिड़ो गैर क़ानूनी मुतालबो न आहे त को आसमान जा जेको ही चवंदा तारा लाहे ॾियो, पर ही इन्हनि जो जाइज़ मुतालबो आहे त असांजे कातिलनि जे, असांजे बचनि जा जेके कातिल आहिनि उन्हनि जे मथां FIR दाख़िल थिए, पर FIR अञा ताईं दाख़िल न पई थिए। ऐं तव्हांखे ॿुधायां त अॼु टीं राति गुज़रे पई, हिन खुले आसमान में मासूम ॿार बि आहिनि, हे न्याणियूं बि आहिनि। ही ॾिसो मासूम ॿार हाणे ही हिते मौजूदु आहे, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अहिड़ा मासूम ॿार, मासूम न्याणियूं ही तव्हांखे सॼनि पियूं, पुकारीनि पियूं, अचो असांजी मदद करियो। हाणे ॾिसूं था त केरु ॿिया वधीक अचनि था, हिननि जी मालिकी कनि था। सिंध वासियो, गैरतमंद मुंहिंजा ॿाहिरो, अचो हिन न्याणियुनि जी मदद करियो, हिननि जो आवाज़ बणिजो, जे न त पोइ सुभाणे तव्हां अलाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदव। जी साईं, हाणे ही भला अॼु टीं राति गुज़रे पई, FIR न थी, शाज़िया आता मरी बाई जेके हुनजी मर्ज़ी खां सवाइ DC नथो लॻी सघे, हुनजी मर्ज़ी खां सवाइ SP नथो लॻी सघे, उहा बि चए थी ऐं बेवस आहियां। ज़रदारी जी पार्टी आहे, हीअ ज़रदारीअ जा आहिनि जेके बि लाभी आहे, इहा असांखे इंसाफ़ ॾियारण में कुझु न आहे। पोइ साईं मखदूम बि आयो, उहो बि जेको FIR न दाख़िल कराए सघियो। साईं हीअ तव्हांखे ॿुधाए छॾींदो, ज़रदारीअ जा जेके बि लाभी आहे इहा असां ख़ुशि न आहे। सरवरी जमायत खां हिननि खे इहा सरवरी जमायत खां कुझु न आहे। हींअर तव्हांजी केरु मदद करे रहियो आहे ऐं केरु माण्हू तव्हां सां गॾु आहिनि? असांखां जेके पाड़े जा माण्हू आहिनि, हुर जमायत जा माण्हू आहिनि, उहे सभु असांजी मदद कनि पिया। असांजो मुर्शिद मदद करे पियो, बिल्कुलु साईं हर ॻाल्हि में असांखां मदद करे पियो। हिते आयो आहे, मालिकी बि कई आहे, हर शइ बि कई आहे, चयो त धरणो बि जारी रहंदो, इंशाल्लाह असांजो इंसाफ़ थींदो। दोस्तो ही मुंहिंजा मारूवाड़ा, ही ग़रीब मिसकीन जो ही MNA जे ख़िलाफ़ FIR जे लाइ वेठा आहिनि, हिन ग़रीबनि जो केरु आवाज़ ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हिते हिन मुल्क में असां रहूं था, अहिड़े मुल्क में पैदा थिया आहियूं जेको अमीर लाइ कानून अलॻि, ग़रीब लाइ कानून अलॻि। ही मासूम ॿार ही राति जो जेको हिते वेठा आहिनि, हिननि ग़रीब मिसकिन मारूड़नि जी केरु बि आवाज़ ॿुधण लाइ तयारु कोन्हे। असां वसवारनि खे अपील कंदासीं, ख़ुदारा कुझु नाखुन जा होश वठो। ही प्रेस क्लब सांगड़ जे अॻियां बेयारो मददगार आहिनि, असांजो कमु आहे तव्हां ताईं आवाज़ पहुचायूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इन खे वधि में वधि शेयर करियो। ऐं जेके लाशूं पियूं आहिनि, हाणे 3 ॾींहं थिया आहिनि, ख़ुदा ख़ास्ता लाशनि खे कुझु नुक़सानु थिए, कुझु स्मेल थिए, कोई मेडिकल ऑफिसर सां कंहिं सां राब्तो थिए, केमिकल वग़ैरह कयो आहे न, करियो था। त दोस्तो, हिन आवाज़ खे तव्हां बि ॿियो नथा कुझु करे सघो, मुंहिंजा ॾिसंदड़ो, इन खे वधि में वधि तव्हां शेयर कंदा रहो त जीअं ही आवाज़ असां बि जेको तव्हां ॿुधाईंदा हलूं त 3 ॾींहंनि खां असां राति ॾींहुं हिते इहो ई आवाज़ उथारे रहिया आहियूं, बिना लालच जे, बिना मुफ़ाद जे, बिना कंहिं रंग जे, बिना कंहिं मज़हब जे, कंहिं बिना सोच, असां इहो ई आवाज़ उथारियूं था। हिन ग़रीबनि खे मथां असांजे अचण सां को आवाज़ उन्हनि ते पहुचे, अंधनि ताईं, ॿोड़नि ताईं, जीअं इन्हनि खे इंसाफ़ मिली सघे। त मुंहिंजा ॾिसंदड़ो, तव्हां बि हिन खे थोरो अॻिते वधाईंदा वञो त जीअं ही आवाज़ आला ऐवाननि ते पहुची सघे। महिरबानी। वरी बि लम्हा तव्हां जेका बि हक़ीक़त हूंदी असां तव्हांखे ॾेखारींदासीं। त ही सांगड़ में प्रेस क्लब सांगड़ जे चौक ते 3 ॾींहंनि खां ही लाश, अॼु जेको सो टीजी राति आहे, हिते बेयारो मददगार ही मुंहिंजा मारूड़ा वेठा आहिनि, पर इंसाफ़ इन्हनि खे नथो मिली सघे। हिननि जो ॿियो को गैर जाइज़ मुतालबो न आहे। असांजो इन्हनि इहो ई था चाहियूं त हुकुमरान हो, इन्हनि जो जाइज़ मुतालबो आहे त कातिलनि ते FIR थिए, कातिलनि ते FIR न पई थिए। ही असां तव्हां ते आवाज़ पहुचायो आहे ऐं तव्हांजो कमु आहे हिन आवाज़ खे अॻिते अञा बि वधायो। महिरबानी।